हिकु भेरो बिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। हितां निकिरी केॾांहुं हलंदासीं? कुछ न कुछ करे वठबो। कंहिंजे हथ लॻी वियासीं त पोइ? हथ कोन ईंदासूं। फ़ख्र अली ऐं अमानल्ला साहब वारनि समूरी संगत सां सलाह कई आहे। हू असांखे मीडिया ते इहो ॼाणाईंदा त तूं ऐं मां दुबई निकिरी आहियूं। तेसीं असांखे कुझु विथी मिली वेंदी ऐं मामिलो बि कुझु माठो थी वेंदो। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, मुंहिंजे मन ऐं दिमाग़ मां तुंहिंजो नालो न लही सघंदो। रखी रखी इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी आहियूं? चरनि वारियूं थियूं ॻाल्हियूं कयां? भला ॿुधाए, मां तोसां किथे किला, किथे ट्राए कॾियां? आयशा, पाण खे संभाल, प्लीज़ पाण खे संभाल। ही वक़्तु अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो न आहे। पोइ कहिड़ी ॻाल्हियुनि जो आहे? पाण त उहे क़ैदी आहियूं जिन खे जेल में बि पनाह न आहे, उते बि ख़तरो आहे। बिलावल आशा खे, बिलावल आशा खे, बिलावल आशा खे, बिलावल आशा खे, प्यार, मोहब्बत। साथियों, अवां जे जोश ऐं जज़्बे खे ॾिसी मूंखे ख़ुशी थी आहे त तव्हां मुंहिंजे मिशन में बराबर जा शरीक कयो। पर के तंग नज़र ऐं हथ ठोकींदड़ रीतुनि जा अलमबरदार इहो नथा चाहिनि त आशा ऐं बिलावल पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी बसर करे सघनि। बिलावल आशा खे, बिलावल आशा खे। ही आवाज़ न सिर्फ़ मुंहिंजो आशा ऐं बिलावल ताईं आहे, पर मुंहिंजो ही आवाज़ हर उन इंसान ताईं आहे जेको पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी बसर करणु चाहे थो ऐं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ साह खणणु चाहे थो। प्यार, मोहब्बत, प्यार, मोहब्बत। साथियों, आशा ऐं बिलावल मुदे ख़ारिज रीतुनि जी 4 दीवारियुनि में ॾार विझण जी कोशिश कई आहे, पर पोइ खेनि सज़ा ॾियण जे लाइ काती कुआड़ा उभा कया विया आहिनि। पर मां पुछणु चाहियां थी त इहो केसि ताईं काती कुआड़ा उभा कया वेंदा ऐं केसि ताईं इहो ज़ुल्म कयो वेंदो? मां गुज़ारिश कंदसि जरगे में वेंदड़ ऐं ॾींदड़ फ़ैसिले वारनि खे त ख़ुदा रा कारो ऐं कारी जहिड़ी लानत खे ख़तम कयो वञे। कारो कारी जे लानत खे, कारो कारी जे लानत खे, कारो कारी जे लानत खे। साहब, तव्हां का ख़बर आहे? खैर त है कमाल खान, परेशान पियो लॻी बाबा। तव्हां अॼु अख़बार पढ़ियूं आहिनि? नको, मूं अॼु अख़बार कोन पढ़ी आहे। बिलावल ऐं आयशा परॾे हलिया विया आहिनि। न बाबा। हा सरदार साहब, अख़बार में आयो आहे त हू कोर्ट में पेश थिया। उन्हनि दरख़्वास्त ॾिनी त हिते खेनि ख़तरो आहे, उन करे इजाज़त मिले त हू पंहिंजी मर्ज़ी सां किथे पनाह वठनि ऐं अदालत खेनि इजाज़त ॾेई छॾी। हू कंहिं ॿाहिरि मुल्क हलिया विया आहिनि। तंहिंजी माना त सरदार अली ने खान वारनि सदन मदद कई। का ॻाल्हि नाहे कमाल खान, का ॻाल्हि नाहे।
जेकॾहिं पाण खे सुकून सां रहण ॾियनि त मां हिन ग़रीबी हाल में बि गुज़ारे वेंदसि। पाण खे इहे रूपोशी वारा ॾींहं अलाए केसि ताईं गुज़ारणा पवंदा। ख़बर अथई आयशा, जॾहिं मूं तोखे पहिरियों भेरो ॾिठो हुयो, भायमि पे त सालनि खां वठी जेको चहिरो मुंहिंजे अखियुनि में समायल हो उहो तुंहिंजो ई हो। ऐं मूं जॾहिं तुंहिंजी नज़र पंहिंजे चहिरे ते पवंदे ॾिठी हुई ऐं मूं सोचियो हो त पंहिंजे चहिरे ते कई पहर हथ न लायां। छो भला? उन करे जीअं तुंहिंजी नज़र मुंहिंजे चहिरे ते ई हुजे, किथे किरी न पए ऐं तूं इहा नज़र खणी हलियो न वञी। ॾाढियूं ॻरियूं ॻाल्हियूं थी करीं। ज़िंदगी जा अहिड़ा ॻरा ॾींहं ऐं ॻरियूं रातियूं गुज़ारियूं था। इहे ॻरियूं ॻाल्हियूं ई त सेखारींदा आहिनि। मूंखे तव्हां मां इहा उमेद कान हुई जो तव्हां ख़ाली हथु ईंदा। सर कोर्ट में असां करे बि छा करे सघियासीं? ॿियो त कराची में उन्हनि जे मदद लाइ लिकल पावरफुल हथ आहिनि जो असां कुझु करे बि न सघियासीं। उहो हलिया विया, आज़ार असां लाइ करे विया आहिनि। लॉ एंड ऑर्डर कंट्रोल करण लाइ पुलिस डिप्लॉयमेंट कई अथनि, पर ख़ासि करे तव्हांजे थाणनि जे हदनि में टेंशन वधीक आहे। ॿियो त सरदार अली ॾिनो ख़ान जी रिहाइशगाह जो वधीक ख़्यालु रखिजो। ओॾां बख़्तरबंद गाॾियूं मोकिलियो, छो त इतला आहिनि त धुरिंड में ख़ौफ़नाक जहिड़ो थियण जो ख़तरो आहे। सरदार रदन ख़ान ऐं कमाल ख़ान मूंसां मिली विया आहिनि, ॻाल्हि चढ़ियल आहे। इलाके में चुरपुर भी अड़ी आहे सर। मूं आई जी साहब खे गुज़ारिश कई आहे त हू हुकूमती सतह ते ॿिन्ही धुरनि ते दबाव विझनि त उहे माफ़ करे विया। तव्हां वरी हलो, मैसेज पास ऑन कयो। ओके सर। हाणे पाण आज़ाद आहियूं, को खुटको न आहे। ईअं सम्झ त ही पंहिंजी ख़ुशियुनि वारी मुलाक़ात आहे। छो ख़ुशियुनि वारी मुलाक़ात आहे? जॾहिं पाण त हमेशह ख़ुशि रहंदासीं। मूंखां उहा पहिरीं मुलाक़ात कोन विसरंदी। कहिड़ी? तोखे यादि आहे जॾहिं मां तो वटि दरख़्वास्त लिखी आई हुयसि त मुंहिंजे बाबा खे ज़कात फंड ॾे? मूंखां उहा घड़ी कॾहिं बि न विसरंदी, जॾहिं स्कूल वारी घिटीअ में मूं तोखे पहिरियों दफ़ो ॾिठो ऐं तो मुर्की ॾिनो। एॾो ख़ासि मुर्की हुयसि छा? जॾहिं तूं दरख़्वास्त मूं वटि छॾे वई हुईं ऐं मां तोखे मुर्कंदो ॾिसंदो रहियो हुअसि। तूं ज़कात कमेटी जो चेयरमैन न थी आ त उहा मुलाक़ात थिए आ? थियण वारी शइ खे केरु टारे सघे थो? उन करे चवां थी, जेको थियणो हूंदो उनखे पाण टारे न सघंदासीं। वरी मायूसी वारियूं ॻाल्हियूं? मायूसी वारियूं ॻाल्हियूं न आहिनि। इहो त उहो सच आहे जंहिं ते एतबार करण ते दिलि नाहे चवंदी। हिकु ॿी ॻाल्हि सोची अथई? कहिड़ी? पाण वटि पैसा बि बिल्कुलु थोरा बचिया अथई। पोइ पाण बचाइण वारनि सां ॻाल्हायूं। न, हाणे उन्हनि जो वधीक थोरो न खणणु घुरिजे। त पोइ छा कंदे? हिकु उमेद आहे। कहिड़ी? अली नवाज़ खान खे फोन करे चवांसि थो त पैसा पहुचाए। ईअं न थिए तो पंहिंजे माइटनि खे ॿुधाए त पोइ छा थींदो? हू ईअं न कंदो। मूं बि सोचियो पियो त हुन सां मां फोन ते ॻाल्हायां, मन को रस्तो निकिरी पवे ऐं का ॻाल्हि ठही पवे। जीअं तुंहिंजी मर्ज़ी।